अॼु साईं खे ॿुधायो थो वञे चई बाबा औलिया सॻोरानि जो एतिक़ाद रखण खे ज़ोर आहे। वरी ॿ ॻाल्हि आहे, मुर्शिद वठिजे छा, बसि मुर्शिद वठण जी ज़रूरत ई कान्हे का। सभु को रुॻो बसि क़ुर शरीफ़ खे ॾिसी ऐं रुॻो जहिड़ो मां तो रोशनी कया क़ुर शरीफ़ खे ॾिसी अखि लभे न जुड़े ख़बर मां चंड ॾिठो आहे। हो मुंहिंजा सुहिणा, हे अख जॾहिं पैदा थिए, मोहबत ऐं इश्क वारो जॾहिं जज़्बो अंदर में जागे, पोइ तोखे ईमान जी हक़ीक़त जी ख़बर पवे, तॾहिं तूं वलीअनि खे सुञाणे, अंबियानि सॻोरनि खे सुञाणे। न त रब करीम जो कसम आहे ईअं चवंदे त ईचरी गुफ़्तंद छा चयऊं त ईनक मां बशर ऐशा बशर, जो हो बि बशर आहिनि बाबा, असां बि बशर आहियूं। गुफ़्तो ईनक मां बशर ऐशा बशर, हर दो बस ये ख्वाब मखुर। हो बि खाइनि था जीअं असां बि खाऊं था, वॾी सॻोरा बि खाइनि था, असां बि खाऊं पियो, हो बि निंड कनि असां बि निंड कयूं, हो बि पाणी पीअंदा असां बि पाणी पीअंदा आहियूं, गिचनि में हो बि घुमंदा आहिनि असां बि घुमंदा आहियूं। बाबा हो बि बशर असां बि बशर आहियूं। छा में इजाज़त आहे तौहीद हिकिड़ी बसि रब खे मञे, बाक़ी ॿिए कंहिं वलीअ खे मञे ई कोन को। आओ अबू जहल छा पियो चए, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, माल हाज़िर रसूल याकुल तामा व यमशी फिला सवाके। चए पियो त हे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा बि हबीब रब जा छा आहिनि, बाज़ारनि में घुमे ऐं खाए पीए बि असां वांगे थो पियो। ऐं फौजई जो अबू जहल वारा उहे लफ़्ज़ हथ कयई, ख़्याल हथ कयई, अबा बकर सिद्दीक़ वारो मज़हब ऐं मशहब तोखे हथ न अचे। औलियाउनि सॻोरनि खां तूं इनकार थो करीं, जॾहिं औलियाउनि सॻोरनि जे करामतनि में शक थी, हे मूंखे उन्हनि जी करामत जी लफ़्ज़ चवराए। हिकिड़े भेरे दुरूद शरीफ़ पढ़ण सां, हिकिड़े भेरे दुरूद शरीफ़ पढ़ण सां 80 वरनि जा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। गुनाह बख़्शा त तो असां फतह कई, नफ़्स जो मोहकारो थियो, इब्लीस जो मोहकारो थियो, जे गुनाह असांजा माफ़ थी विया था। हो था चवनि त इन्हनि बनी आदम जो असां मोहकारो कंदासीं, गुनाह कराए कराए, कुफ्र कराए कराए। गुनाह मुंह जी स्याही आहे, गुनाह मुंह जे मथां कारी ठिकर जी दांगी जो तरो घुमाइणो आहे। पर तोखे हिन अखियुनि सां ॾिसण में अचे या न अचे, जन सां रब करीम जी महिरबानी हूंदी आहे, उन सां इहे गुनाहनि जो ज़ाहिरी तरह सां आसार थी पवंदा आहिनि, त जीअं वरी इन गुनाह खे ॾिसी इन कार्य खे धोई सघनि। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा सुहिणा, हज़रत जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो मुरीद आहे बसरे में, पाण रहनि था बगदाद शरीफ़ में, मुंहिंजो मुरीद आहे बसरे में हिकिड़े ॾिहाड़े ते कंहिं औरत ते शहवत सां नज़र पइजी वई आहे। घिटीअ लंघंदे, रस्ते लंघंदे इब्लीस ज़हर जा तीर हणंदो आहे, बंदूक जी गोली छोड़ींदो आहे, उन जो नालो आहे शहवत जी नज़र। जंहिंजे कल्ब में इहो तीर लॻो, ईमान वारो जौहर उते हुनजो फना थियो। औलियाउनि जो संगती ऐं सोहबत थी करे ऐं पोइ बि जेकॾहिं बेद बि करे त हे ॿियनि जा अंदरि कल्ब कारा थींदा, त हिन जो मोह बि कारो थी वेंदो। हे अखियूं ऐं कन हिननि जानवरनि खे आहिनि, मगर हिननि जानवरनि जे मथां तकलीफ़ नाहे, तुंहिंजे मथां बार पियल आहिनि वॾा। इन ॿारनि जे खां पोइ ते तोखे हिकिड़ियूं ॿियूं अखियूं ऐं ॿिया कन ॾिना विया आहिनि, तोखे ॿियूं हिकिड़ियूं दिलियूं ॾिनियूं विया आहिनि। हे जेको कल्ब तुंहिंजे अंदर में जानवरनि वारो थोरो ॾिसी पियो, हियांव जो टुकड़ो, गोश्त जो लिथड़ो, हिकिड़े रत जो टुकड़ो जेकी तोखे थो नज़र में अचे, इहो तुंहिंजो कल्ब नाहे, इहो कल्ब कुते ॿिले सभ खे आहे। तुंहिंजे इन कल्ब सां तालुक रखंदड़ हिकिड़ो लतीफ़ो रब्बानी आहे। उहो अहिड़ो
केड़ो लतीफ़ो आहे जो रब कुदुस फरमाए त ला यसौनी अर्दुन वला समाउन वलाकिन यसानी क़ल्ब अब्दी अल मोमिन। आसमान ज़मीन में मां न मापी सघियुसि, अर्श अज़ीम मूंखे न मापराए सघियो, पर मोमिन बाने जे क़ल्ब में आउं समाइजी वयुसि। बिरादरान अज़ीज़, इश्क ऐं मोहब्बत जंहिंजो नालो ॿियो लफ़्ज़नि में शरीयत में हुनखे विलायत सॾियो वियो आहे। नुबूवत जे फैज़ मंझां फैज़ जो दरिया वहे, उन मंझां नहरूं हलनि, उन नहरनि सॼे मुल्क खे आबाद कयो। दरिया सिधू नंदी तुंहिंजे मुल्क मंझां लंघे थो पियो, उन मंझां हज़ारे वाह फुटल आहिनि, हज़ारे बिराजन जूं शाखूं निकितियूं आहिनि, उन्हनि मंझां सॼी सिंध जो टुकड़ो ख़तो आबाद थिए थो की नथो थिए? ऐं मुंहिंजा सोहरा, बेकिनार फैज़ जो समुंड शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ में वहायो। इन मंझां हितरे कई शाखूं फुटियूं, कई वाह फुटा, कई बिराजूं फुटियूं। हे सभु उन जो फैज़ हो जे सॼी रूई ज़मीन जे कुंड कुड़छ खे फैज़ सां आबाद ऐं रोशन करे फिटी कयो। बिरादरान अज़ीज़, उन्हनि खे छॾ जेके अन बशर मिस्लकुम ताईं पहुची युहा इलैहि ताईं बि न पहुचा आहिनि, न पहुता आहिनि, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म खे पंहिंजे हिन समुंड खे पंहिंजे हिकिड़े चौथड़े में कछड़ ऐं कथड़ वेठा आहिनि, जेके इन्हनि जे पासे ॾे तवजह न ॾे। इन्हनि खे अखियूं न आहिनि, कन न आहिनि, इन्हनि खे औलिया किराम ताईं पहुचण बि नसीब न थियो आहे त सैयद अंबिया वल मुरसलीन ताईं पहुचण जी ताक़त खे कहिड़ी आहे? कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़े सब, मौली साहब बड़े दस्तार बंदी कई, सब कुछ तो इल्म इहो पढ़ियो, मगर शाह साहब रहमतुल्लाह अलैह तो फतवा ॾिए त तुंहिंजे इन इल्म तोखे कहिड़े दर्जे ते पहुचायो आहे। मंडी माकोड़ी खूह में, मंडी माकोड़ी खूह में कछे पई उफ। दस्तार बंदी कई, मगर पक ॼाण त तोखे मिसाल तुंहिंजो मंडी माकोड़ी हिकिड़ी खूह में पई आहे, ऐं चवे थी त आसमान खे कछड़ जी तमन्ना थी करे पई त मां कछे ॾेखारियां आसमान। आसमान जो कछड़ मंडी माकोड़ी जे ताक़त में आहे? आहे? कछे सघंदी? पर मां चवां थो जे फर्ज़ कयूं त मंडी माकोड़ी कछे वॼे आसमान खे कुदरत जे तरफ़ां, त ॿियूं ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजा सोना, पर इन ॻाल्हि खे फर्ज़ी करे मञिजे त खणी अकुल हुनखे तस्लीम करे, जेके फर्ज़ी ॻाल्हियूं तस्लीम कबियूं आहिनि, पर हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जो कथण इहो अकुल जे इम्कान में ई न आहे।